नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त से तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त भारतीय अदालत वायरल कश्मीर में ॾाढाई खां पोइ क़त्ल कयल 8 वरह जे मुसलमान नींगरी जे केस में 6 जवाबदारनि खे ॾोहारी करार ॾेई छॾियो। परॾे ख़ाबरू इदारे मूजिबि गुज़िरियल साल जनूबी में वायरल कश्मीर जे इलाइक़े काठोड़ा जे ॿेले में 8 वरह जे मुसलमान नींगरी जो मड़ हथायो वियो, जंहिंखे ज़्यादती खां पोइ क़त्ल कयो वियो। पुलिस केस में 8 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। जवाबदार जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ भारत में हिंदू इंतहा पसंद पार्टियुनि तरफ़ां एहतजाज बि कया विया आहिनि। एहतजाज हिन वक़्त ताईं वधीक शिदत इख्तियार करे वियो, जॾहिं त भारतीय हुक्मरान BJP जे ॿिनि वज़ीरनि जवाबदारनि ख़िलाफ़ रैली कढण रैली में शिरकत कई आहे। केस जो ट्रायल ख़ासि अदालत में शुरू कयो वियो, जिथे जवाबदार पंहिंजे मथां लॻायल इल्ज़ाम खां इनकार करे छॾियो। भारतीय अदालत सूमर ॾींहं ते केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदी। हिकु जवाबदार खे आज़ादु करे छॾियो, जॾहिं त केस में ॾोहारी करार ॾिनल 2 माण्हुनि रिटायर्ड सरकारी मुलाज़िम ऐं 4 पुलिस एहलकारनि समेत हिकु नंढड़ी उमिरि वारो जवाबदार बि शामिल आहे, जंहिं जो ट्रायल इंडियन नाबालिग तहत दाख़िल कयो वियो आहे। काठोड़ में नींगरी सां ज़्यादती ऐं क़त्ल केस में पंहिंजे नोए जा हाई प्रोफाइल केस साबित थियो आहे, जंहिंखां पोइ भारत जी जिंसी ज़्यादती जे हवाले सां नयो कानून आंदो वियो, जंहिं तहत 12 वरह ताईं जी नींगरी सां ज़्यादती कंदड़ जवाबदारनि लाइ सिर्फ़ हिकु सज़ा मौत जी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी